तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया में ब निज़ाम हलाया आहिनि। हिकिड़ो उहो निज़ाम आहे जेको अल्लाह साईं पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, उहो रब पाण थो हलाए, जंहिंमें तुंहिंजो मुंहिंजो हथ पेर कोन लॻंदो। ॿियो निज़ाम उहो आहे जेको अल्लाह साईं इंसाननि जे हवाले कयो आहे त तव्हां हलायो। जेको निज़ाम अल्लाह ताला पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे उहो एॾो त बहितरीनु हले पियो जो उनखे सदियूं गुज़री वयूं आहिनि। उनखे सदियूं गुज़री वयूं आहिनि। उन निज़ाम में का बि हेरा फेरी, को बि फॉल्ट, को बि मसइलो कोन थियो आहे, जेको अल्लाह साईं पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, जंहिंमें तुंहिंजो मुंहिंजो हथ पेर कोन लॻंदो। उहो निज़ाम कहिड़ो आहे? कई तरीक़ा आहिनि। हिकिड़ो मसइलो आहे निज़ाम जो मौत ऐं हयाती। मौत ऐं हयाती अल्लाह ताला पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। जीआरे बि उहो त मारे बि उहो। सॼी दुनिया वारा, पाकिस्तान वारा सभु गॾिजी मौलवी दुआऊं पिया घुरनि, नफ़ल पिया पढ़नि, तहज्जुद पिया पढ़नि, वॾा ज़ोर जलसा ॿिया। इमरान खान मरे पर नथो मरे। सभु माण्हू पिया चवनि ज़रदारी मरे, जान चुॾे सॼी सिंध खे चटे साफ़ करे छॾई। सम्झो हिन याजूज माजूज मां फाथा आहियूं पर नथो मरे। मौत हयाती माण्हूअ जे वस कोन्हे, इहा अलाह जे वस आहे। खपे त जीआरे, खपे त मारे। तव्हां जेके बि हिते वेठा आहियो, ये सभु नेक नमाज़ी, हाजी गाज़ी, चङा माण्हू आहियो, तॾहिं आलमनि जो वाइदो ॿुधण आया आहियो। ॿियनि खे छॾे ॾियारियो। जेके चङा ऐं चूंड जी मुआशिरे मंझां हिन वाइदो ॿुधण वारी मजलिस में अची वेठा आहियो, हींअर इज़राइल हुतां लठ खणी अची मजमा में गिड़े चवे त जेको रज़ा ख़ुशीअ सां आंगर मथे खणंदो उनखे आउं मारींदुसि, उनखे दसींदुसि, उनजो हिते ई रूह कब्ज़ कंदुसि। जेको रज़ा ख़ुशीअ सां मरण तयारु हुजे जो आंगर मथे खणे त मुंहिंजे ख़्याल में सभु को कंधे हेठि कंदो ऐं सभु को चवंदो मूंखे सुभाणे ज़रूरी कमु आहे। उहे कराची वञिणो आहे, छोरे जी शादी करणी आहे, कार्ड विराइणा आहिनि, इहो को बि माण्हू मरण लाइ तयारु कोन्हे। को बि माण्हू। उहो 120 साल जो पोड़ो घर में पियो आहे, बीमार आहे, आगा खान वारनि हुनखे लाजवाब करे दौड़ाए घर मां अस्पताल मां कढी छॾियो। वञो उहो घर में पियो आहे, घर जा भाती हुन मां बेज़ार आहिनि पर मरण लाइ तयारु कोन्हे। चए थो टपड़ ठीकड़ विकिणो, प्लाट विकिणो, बनियूं विकिणो, ढगा ढोर विकिणो, मूंखे खणी हलो। तोखे केॾां खणी हलो? आगा खान वारनि में कढी छॾियो, मूंखे खणी हलो लाहौर इमरान खान वारी शौकत खान में। मन बची पवां, ही 120 साल वारो चए थो अञा मन बची पवां। मरण लाइ त केरु तयारी कोन्हे को। छो त छिक थींदी आहे दौलत ॾांहुं। इंसान जी फितरत ऐं आदत आहे दौलत ॾांहुं छिक थींदी। सुबुह मां सवेर ताईं उथंदा आहियो, क़ब्रिस्तान ॾांहुं कोन वेंदा। दौलत उते आबादी कोन्हे, वैरानी आहे। सुबुह मां सवेर उथंदा त के लटके पिया वञनि, के सांगड़ पिया वञनि, त के चोटियारी पिया वञनि, छो त आबाद आहे। उते दुकान आहिनि, होटलूं आहिनि, शहर आहे, उते आबादी आहे। तव्हां तजुर्बो करे मूंखे ख़बर आहे। वरी हाणे मजलिस मुंहिंजी फेराईंदो। ये गज़ल आहे, जेके गज़ल पढ़ंदा आहिनि न उहो ही टोपण वात में विझंदा, जीअं असांजो आवाज़ जेको हुजे थो माण्हुनि जा हीअं फाड़े, असांजो आवाज़ मिस न थी। हीअ टोपण सॼो वात में विझंदा। असीं वरी कलाक हिन खां छिजो थी ॻाल्हाईंदासीं। हिन बाग़े में छिक आहे, कशिश आहे, ये आवाज़ खे छिके थो। हिन जी छिक जेका न चकमक वारी त ओ काकड़नि ताईं थी पुॼे।
गला ई ख़राब थो वञनि। हिन जा रेज़ असांखे साड़ीनि था सॼी ज़िंदगी असां तजुर्बो कयो आहे, न तव्हां गला ख़राबु करे छॾियो। आवाज़ु अचे न अचे, हिननि जो हिकु वारनि खे आउं मशवरो थो ॾियां त हिकिड़ो माइक वठो जेको मुलनि खे मुंहं ते चाढ़ींदा आहिनि, ॻीची जीअं मेंह खे कोन मुछी ॿधबी आहे, सम्झो जीअं मेंह खे मुछी जेका चाढ़बी आहे ओड़ो को माइक हूंदो आहे जेको मुल जे मुंहुं बूथ ते चाढ़े, जहिड़ो ॿेर जहिड़ो माइक हूंदो आहे जेको वाट ते चिपड़े पियो हूंदो आहे, जेॾा मुल ऐं तेॾा माइक, पोइ भले पियो ज़ोर ॾे मुल कुझु कोन थिए। तंहिंजे करे ओड़ो माइक वठी छॾियो त अव्हांजी बि जान छुटी पए। मौत हयाती अलाह जे हथ में आहे, जॾहिं रब मारण ते ईंदो दुनिया बचाए कोन सघंदी। इंसान जी छिक हूंदी आहे दौलत ॾांहुं। तव्हां तजुर्बो करियो, 5-8 15 लख रुपया छापर में विझी ॻोठ खां ॿाहिरि खे वण जे पाड़ में ढके अचो, वॾी खॾ खणी पैसा ढके छॾियो, सुबुह शाम उन वण वटां फिरंदा पिया त केरु पैसा कढी त कोन वियो आहे, छो त तव्हांजी दौलत आहे। सुतो घर पियो आहे, छिक वणंदा आहिनि, वेठो आहे होटल ते छिक वणंदा आहिनि, वेठो आहे चौचारियुनि में छिक वणंदा आहिनि, छो त वणनि में तुंहिंजी दौलत आहे, इन जे करे तुंहिंजी छिक वणंदा हूंदी आहे। असां सभु कुझु हिते कमायो आहे, बंगला हिते, बनियूं हिते, असांजा दुकान हिते, दौलत हिते, बैंक बैलेंस हिते, सम्झो असां सॼी दुनिया खे घर खे आबाद कयो, दुनिया खे आबाद कयो, आख़िरत असांजी वैरान आहे। असां को बि आख़िरत लाइ तयारी कोन कई आहे, पंहिंजी दौलत आख़िरत लाइ रवानी कोन कई आहे। हाणे असीं मरूं त कीअं मरूं, असांखे छिक थिए त कीअं छिक थिए, होॾां आहे कुझु कोन, ईंदासीं त गोबाटा पुसिया रखिया आहिनि, तंहिंजे करे मरण जी दिलि ई नथी चवे, छो त असां मौत जी तयारी कोन कई आहे, असां पंहिंजी दौलत होॾां रवानी कोन कई आहे। ऐं जिन माण्हुनि तयारी कई हुई न उहे मौत लाइ तयारु हुआ। हज़रत बिलाल वटि जेॾी महिल मौत आयो, इज़राइल आयो, पोज़ीशन मरण वारी थी, तॾहिं हज़रत बिलाल जे घर वारी रड़ कई कि हाय बिलाल तूं मूंखे छॾियो केॾां पियो वञे। तॾहिं हज़रत बिलाल अखियूं खोले पंहिंजे ज़ाल खे चई, नलकी गदन मुहम्मद व सहाबा, रोअण जी काई ज़रूरत कोन्हे, मुंहिंजे त ख़ुशीअ जा ॾींहं पिया अचनि, ऐं जेकॾहिं हींअर मरंदुसि त थोरी देरि में मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा सां वञी मुलाक़ात कंदुसि, मुंहिंजी त ज़ियारत वञी थींदी रसूल जे ज़ात सां, मुंहिंजे त ख़ुशी जा ॾींहं पिया अचनि। जिन माण्हुनि तयारी कई हुई उहे मौत लाइ तयारु हुआ, असीं मौत लाइ तयारु कोन आहियूं, असीं मरंदासीं ज़ोरी। असांजो प्रोग्राम कोन हूंदो, इज़राइल ओचितो ईंदो, हा मथां दिमाग़ में हवा ख़राबु हुजे त आउं अञा नंढो आहियां, हा पोड़ा वेठा आहिनि, नंढनि जा लाश पिया वञनि, जवान वेठा आहिनि, नंढड़नि ॿारनि जा लाश वेठा आहिनि, रैयत वेठी आहे त बादशाहनि जा लाश पिया वञनि, जाहिल वेठा आहिनि त आलमनि जा लाश पिया वञनि। जेकॾहिं पैसा ॾेई का ताक़त मौत खां बचाए हा त परवेज़ मुशर्रफ कोन मरे हा, जेकॾहिं मौत खां का ताक़त बचाए हा त ज़ियाल हक़ कोन मरे हा, जेकॾहिं गादी ऐं पीरी मुरीदी मौत खां बचाए सघे थी त पीर साईं पगारो कोन वफ़ात करे हा, जेकॾहिं इल्म मौत खां बचाए त आलिम कोन मरनि हा, आलिम मरनि पिया, पीर मरनि पिया, बादशाह मरनि पिया, कॾहिं नंढड़ा पिया मरनि। कल्ह ॼाओ अॼु लाश पियो वञे, ॿ ॾींहं दुनिया में रहियो आहे त को 120 साल जो आहे त मरे ई कोन थो। इहा ताक़त, इहो पावर अलाह साईं पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। जेकॾहिं न तुंहिंजे मुंहिंजे हथ में मौत हुजे हा त असीं राजनि जा लाह कढी छॾियूं हा, कईं ते असीं भाई होना असांजो, पर अलाह ताला मौत हयाती पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, जंहिंमें इंसान जो को बि अमल दख़ल कोन्हे को। हिकिड़ो प्रोग्राम जेको निज़ाम अलाह साईं पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे उहो आहे मौत हयाती। ॿियो निज़ाम जेको अलाह साईं पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे उहो आहे रोज़ी ऐं रिज़्क। तव्हां सभु चओ था त शाहूकार थियूं, घोड़ारे शाहूकार थियूं, घोड़ारे शाहूकार थियूं, कमांद, पोइ टमाटा, पोइ साड़ियूं, पोइ छोरे खे दुकान खोले ॾेई, पोइ ट्रैक्टर वरितई, पोइ जुगिची वरितई, मन हितां फॿां मन हुतां फॿां, वञो अव्हांखे मोकल आहे। जेकॾहिं अहिड़ा तव्हीं ॾाढा जवान आहियो न जो टोपी नक ते रखी तव्हां बाज़ार में पांचा गेले लय कंदा आहियो, चौथे नंबर ते सिगरेट, अहिड़ा जेकॾहिं नवाब आहियो न त तव्हां शाहूकार थी ॾेखारियो भला, तव्हांखे मोकल हलो वञी करोड़पति थियो, वञी रीवो वीगो लैंड क्रूज़र जूं गाॾियूं कढायो, वञी बंगला ठारायो, तव्हांखे मोकल आहे, वञी करियो, करे ॾेखार भला।
नथा करे सघो, कोन करे सघंदा, छो त रोज़ी रब पंहिंजे कंट्रोल में रखी आहे। थोरी ॾे या घणी ॾे, बुखियो करे या मिसकीन करे, करोड़पति करे अरबपति करे, मर्ज़ी वारो आहे तख़्त ते विहारे या गदा करे पेनू करे बाज़ार में धका जलाए, उहो मर्ज़ी जो मालिक आहे। तव्हां कुझु कोन करे सघंदा। न त तव्हां त चओ था त असीं शाहूकार थियूं, करोड़पति हुजूं, मुंहिंजो वीको हुजे, मुंहिंजो बंगला हुजे, पोइ ठाराए न। कहिड़ी शइ रुकावट आहे? तुंहिंजे इरादो छो नथो पूरो थिए? तुंहिंजे इरादे में रुकावट कहिड़ी आहे? एॾो ॾाढो जवान आहीं त करे ॾेखार। नथो करे सघारी त पोइ तूं ॾाढो कोन आहीं, ॾाढो ॿियो आहे त पोइ तूं कमज़ोर आहीं। पोइ तुंहिंजो फर्ज़ु आहे त ॾाढे जे अॻियां अथव, उहो ॾाढो रब आहे। रोज़ी उन रखी आहे पंहिंजे कंट्रोल में। जेकॾहिं न सभु शाहूकार करे छॾींदो अलाह साईं त दुनिया हलंदी कोन। सभु शाहूकार, सभु करोड़पति, पोइ रोड ते पथर केरु कुटींदो? पोइ कारखाने ते हमाली केरु कंदो आहे? भाउ, पोइ केले में गुॾ केरु कंदो? पोइ थ्रेशर ते केरु त बीहंदो जो कणिक जा भाकर भरे? जीअं न तोखे चऊं त हल थ्रेशर में कणिक जा भाकर भरजो, मुंहिंजे ठुठे ते पई आऊं पाण करोड़पति। तोखे चऊं हल गुॾ करजी, मुंहिंजे ठुठे ते पई आऊं करोड़पति आहियां। ही दुनिया जो सिस्टम अलाह जी अहिड़ो ठाहियो आहे जो हिक ॿिए जा इंसान मोहताज आहिनि, तॾहिं जी दुनिया हले। कारखाने वारो आहे, उनखे मज़दूर खपनि तॾहिं कारखानो हलंदो। ज़मींदार खे हारी खपनि तॾहिं ज़मीन आबाद थींदी। चुंगजी वारो रोड तां अचे पियो, लोणा हणंदो अचे, ख़ुदा करे को माण्हू हुजे खयो वञा त 20 रुपया ॾींदो, उहो लोणा हणंदो अचे। तोखे तकड़ वारो केले मां डोड़ंदो अचे, रोके तोखे हुनजी ज़रूरत आहे। मूंखे खयो हल शहर मुंहिंजो कमु आहे, हुनखे तुंहिंजी ज़रूरत आहे, तोखे हुननि जी ज़रूरत आहे, तॾहिं थी ट्रांसपोर्ट हले। दुकान वटि दुकान ॻोल्हे लोणा थो हणे, ख़ुदा करे को ग्राहक अचे तॾहिं त वापार थो थिए। डॉक्टर अस्पताल खोलियो लोणा वेठो हणे, ख़ुदा करे मरीज़ अचे, ख़ुदा करे मरीज़ अचे। तूं माई खे चुंगजे में चाढ़ियो वञे पियो, ख़ुदा करे ईसो आयो हुजे, डॉक्टर ईसो आयो हुजे, ख़ुदा करे डॉक्टर आयो हुजे, तोखे हुनजी ज़रूरत आहे, हुनखे तुंहिंजी आहे। मास्टर चवे थो ख़ुदा करे छोरा अचनि, छोरा चवंदा ख़ुदा करे साईं अचे, तॾहिं त स्कूल थी हले। टायर पंचर वारो दुकान खोलियो वेठो आहे त ख़ुदा करे जेका गाॾी मटे था पंचर हुजे, ख़ुदा करे जेका गाॾी मटे था पंचर हुजे। तोखे हुनजी ज़रूरत आहे त तूं राति जो जलसो करे मोटियो ई, राति जा 12-1 थियो आहे, तुंहिंजे मोटरसाइकिल जो टायर पंचर थी वियो, मरी वियो। मिसकिन जरा लोणा आणो, पंचर वारो हुजे त गाॾी पंचर ठाराए हलो। तोखे हुनजी ज़रूरत आहे, हुनखे तुंहिंजी ज़रूरत आहे, तॾहिं जान हलंदो। सभु करोड़पति हूंदा त जान हली कोन सघंदो। हिकमत सां अलाह साईं हिन जान खे हलाए क़ुर में ऐलान कई, कसम न पाइनो माईशतम, रोज़ी रिज़्क़ मूं रब पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। जेके वणे जेतिरी ॾियां, जेके वणे थोरी ॾियां, जेके वणे घणी ॾियां। तव्हांजो रोज़ी जे मसले में हथ पैर कोन लॻंदो, भल वञी ज़ोर ॾियो, कुझु कोन थींदो। अलाह ते भरोसो करियो। इन पेट जे करे अलाह जे हुकुमनि खे लताड़ियो न। पेट जे करे अलाह जे हुकुमनि खे लताड़ियो था। ईसा ओए चांहि पी, ईसे सॾु करे विहारे चांहि प्यारी। चांहि जी क़ीमत 50 रुपया। ईसो चांहि पी उथियो, हथ पियो ॿधे, महिरबानियूं लख लाइक। थोरो कई 50 रुपए जो, हथ था ॿधो जो हाणे चांहि प्यारी आहे। जंहिं माउ जे पेट खां वठी तोखे रोज़ी खाराई आहे, 80 साल रब जो खाधो अथई, उनजो हक़ कोन्हे जो उनजे दर ते अची हथ ॿधो। बेक़दर इंसान। बादशाह हिकिड़े कानून कढियो त मुंहिंजे मुल्क में जेको बि शादी करे मूंखां इजाज़त वठी पोइ शादी करे। हमरा हिकिड़ो हो त माई ऐं हमरा पाण में ठही आहे, लिक चोरई में बादशाह खे इजाज़त बि कोन वरितो, ईअं शादी करे छॾ। शादी थी वई इश्क वारी। 1 साल 2 साल 4 साल नेठि विड़िया पाण में, इश्क थी वियो पिश्क। मुड़ुस ज़ाल खे ॾाढा चंबा मुकूं हणी घर मां कढी छॾियो, तलाक बि ॾेई छॾी, जो उथी निकिरो मुंहिंजे कम जी कोन्हे। माई वई बादशाह वटि चई वञी शिकायत कई, केस दाख़िल कयो त मुंहिंजो मुड़ुस मूंखे मार बि कढी आहे, तलाक बि ॾिनई आहे। चई अवां शादी कई हुई? चई आओ। चई मूंखां मोकल वरिती हुई? चई न।
कि तव्हां त गैर कानूनी कम कयो, सदा जाकेदार आहियो। अड़े पुलिस के मोकिलियो, हिन मुड़ुस खे ॿधी अचो। पुलिस वई, हिन जो मुड़ुस गिरफ़्तार थी आयो। हाणे हिते ॿियो मुड़ुस बीठो आहे, हिन वटि माई बीठी आहे। बादशाह चयो मुड़ुस खे, चई हिन माई खे सुञाणींदो? मूं ॾिठी अॼु आई मन मां सुञाणींदो अलाए केरु आहे। हीअ दीदी मुंहिंजो मुड़ुस आहे, असां शादी कई, चई न कूड़ थी करे, मूं ॾिठी अॼु। हाणे बादशाह जो फ़ैसिलो ॿुध। बादशाह चयो त माईअ खे आउं पुलिस जे हथां मोकिलियां थो तुंहिंजे घर। तुंहिंजे घर जा कुता जेकॾहिं माई खे ॾिसी पेर सूंघे पुछ लोॾींदा त पक सम्झी वञ त इहा माई हिन घर में रही आहे। कुता सुञाणंदा माई खे। जेकॾहिं कुता माई ते वरी विया, हमिलो कयूं त पोइ माई धारी आहे। पर जे कुतनि माई जा पेर सूंघिया त पोइ ईअं सम्झ त माई मालिकियाणी आहे। मुंहिंजा दोस्त, कुतो हिकिड़ो जानवर आहे। भले तूं 5 साल घर में न अच, 5 सालनि खां पोइ ईंदे त बि कुतो पेर सूंघे चवंदो त हीउ मुंहिंजो धणी आहे। हिकिड़ो जानवर आहे जेके चुपल हॾा असीं उछले ॾींदा आहियूं, पट था खणी खाईंदो आहे। छितो थींदो त बि घर छॾे वेंदो, पर धणी जो नालो कोन वठंदो। हिकिड़ो जानवर आहे, घोड़ो जानवर आहे, मेंह जानवर आहे। कसम ख़ुदा जो धणी खे सुञाणंदा। हिकिड़ो ही इंसान आहे जेको 60 साल धणीअ जो खाई पोइ बि धणीअ जे दर ते अचण लाइ तयारु कोन्हे। रोज़ी रिज़्क़ अल्लाह थी पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। मौत हयाती पंहिंजे कंट्रोल में रखई आहे। अहिड़े तरीक़े सां औलाद ॾियणु अल्लाह थी पंहिंजे कंट्रोल में रखियो। तव्हां शादी करियो, छो त हींअर अॼुकल्ह पंहिंजूं शादियूं ईअं थींदियूं आहिनि, वाणिया बि ईअं कंदा आहियूं जीअं पाण कंदा आहियूं, कोली बि ईअं कंदा आहियूं। पंहिंजे शादियुनि में वाणियुनि ऐं कोलियुनि जी शादी में को बि फ़र्क़ु कोन्हे। हुनजो बि जुलूस आहे, असांजो बि जुलूस आहे। हो बि हाल बुक कराईंदा, असीं बि हाल बुक कराईंदासीं। हो बि घोट जेके घोट जी गाॾी सिंगारींदा, असीं बि घोट जी गाॾी खे सिंगारींदासीं। हो बि घोट खे मोड़ ॿधाईंदा, हीअ वॾी रली मुंहं ते चाढ़े, हे वॾा हुन में झूड़ा मोती जो सितारा, हीअं अहिड़ो घोट खे जेको आहे सोड़ो कंदा जो जुने त समन शाह जे मेड़ जो उठ पियो वञे। हुनजो हुनखे वार खणी सोड़ो करे विहारींदा गाॾीअ में। हुनजो छोरा किराए ते नचण वारा से रसा ॿधी गाॾीअ में सॼो ॾींहुं नचंदा। न घोट जा मामा न चाचा न माइट आहिनि, ए किराए वारा आहिनि। शाम जो ॾियारी वठी वरी भॼी वेंदा, असीं नचंदा आहियूं। अदड़ियूं आमड़ियूं बेपर्दा हूंदियूं आहिनि, छो त शादीअ में पर्दो त वॾो ज़ुल्म आहे। शादीअ में पर्दो जाइज़ ई कोन्हे। सभु जेके मेकअप करे निकिरंदियूं त सभु ईअं बगल पयूं वॼाईंदियूं। हिंदू बि ईअं कनि, कोली बि ईअं कनि, असीं मुस्लमान बि ईअं करियूं। बेपर्दगी बि करियूं, ढोल बि वॼायूं, टेक बि वॼायूं, मूवियूं बि भरियूं, बेपर्दगी बि करियूं, शराब पियूं, फायरिंग बि करियूं, जुलूस बि कढूं, हाल बि बुक करायूं, सभु मस्किरियूं कंदा आहियूं। 40 लख रुपया ख़र्च करे घोट खे परणाए वठी घर आयो। हाणे घोट खे चओ त ॾींहुं राति बिल्डोज़र हला, औलाद कढ, हलाए गोबल कढ, औलाद कढ भला। छोरा था नचनि, घोट कार जे सीट में गड़ी वियो। इन सॼी ज़िंदगी मेन पूड़ियूं घुट था सफ़ीना ऐं पोल्ट्री फार्म वारा कुकड़ खाधा। सो वेचारो राति जो 2 बजे ताईं बीपियूं ॾिसी 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 मखण सभु विकिरी वियो। हीअं थियो वेठो आहे हिते जो ॻणतियुनि जा घर त सांझी अला छा थींदो। छोरा पिया नचंदा, अरे हुन ते थुक नथी गिड़के, उहो वीचारो मरी वियो आहे मिसकिन। कढ औलाद भला, अहिड़ो फने खान औलाद कढ भला। करोड़ रुपया तो शादी ते ख़र्च कया, हाणे औलाद कढ कोन कढी सघंदे। माई जेकॾहिं पेट सां थी आहे, उमेद सां थी आहे त ज़ाल मुड़ुस ॿई था चवनि अला करे पुट थी, अला करे पुट थी, अला करे पुट थी। जे पुट जो हो त नालो इमरान खान रखंदासीं, जे पुट जो हो त नालो इमरान खान। सॼी तयारी पुट जी लॻी पई आहे। तेसी धीअ ॾियानी ठकाची कयो, बूथ फिटाई, अलाह जी मलाइकनि जो हणो त ॿी मथे में दस थी वञे, वरी ॿी तीअं वरी नक चाढ़ूं। अलाह जी मलाइकनि जो हणो त 3। हाणे लाइन लॻी विया, रोक भला। ॾिसूं तूं कहिड़ो मुड़ुसु माण्हू आहीं, कोन रोके सघंदे। कुदरत वारे जा फ़ैसिला आहिनि। हिकिड़े हमारा शादी कई, पोइ अची न्याणियुनि जी लाइन लॻी। हिकिड़ी न्याणी, पोइ ॿी, पोइ 3, ऐं बूथ पिटाए वरो कावड़ करे, पोइ 4थी, पोइ 5, पोइ 6 न्याणियूं लॻी तो।
7 नंबर जॾहिं माई पेट सां थी तॾहिं माई खे राति जो थी ॻाल्हि ॿुध, हाणे मूंखे पुटु खपे। हाणे जो धीअ थी ॼणी त पादर अहिड़ा ठोकींदो थी वधि पए। माई चए तो मुंहिंजो त वसी कोन्हे, मुंहिंजो त हथ पेर लॻंदो ई कोन्हे, हिते त कुदरती शइ आहे, रब साईं मर्ज़ी वारो आहे, आऊं छा करियां? चईंदा मूंखे पुटु खपे, तोखे चवंदो न। ॾाढा माई खे दड़का ॾेई सुम्ही रहियो, राति जो ख़्वाब ॾिठई त क़यामत क़ाइमु थी वई। हाणे सुतो पिया ख़्वाब पियो ॾिसे, क़यामत क़ाइमु थी वई। अलाह जी मलाइकनि खे चयो त हिन हमरा खे गेले जहन्नम में वञी हणो। मलाइकनि खयो वञनि जहन्नम ॾांहुं। पहिरीं जहन्नम जा आहिनि 7 गेट, जहन्नम जे पहिरीं गेट ते विया, खणी हिनखे त पहिरीं धीअ वॾी बीठी, तंहिंजो बाबा खे केॾांहुं वठियो वञो? कि अलाह थी चयो जहन्नम में उछलियोसि कि असांजो पीउ वीचारे कमाए कोदारी हुणी असांखे खारायो, आऊं बाबा खे जहन्नम में उछलाइण कोन ॾींदो। अचो थी मलाइकनि सां जहिड़ो करे, मलाइक चयो हाणे नियाणी सां कहिड़ो जहिड़ो करियूं, हिनखे वठो था हलूं ॿिए गेट ते। ॿिए गेट ते गेले खणी आया त ॿी नियाणी बीठी, उहा मलाइकनि सां वड़ी पई। 6 गेटनि ते 6 नियाणियूं बीठी हुयूं, मलाइकनि खे पंहिंजो पीउ उछलाइण कोन ॾिनो, विड़ी पयूं मलाइकनि सां। हाणे हिनखे मलाइक गेलियो वञनि 7 गेट ॾांहुं। 7 त धीअ हुई कोन, गेट ख़ाली हो। 6 नियाणियूं हुयूं त 6 गेट संभाले बीठियूं। जेॾीमहिल ही 7 गेट ॾांहुं मलाइक हिनखे वठी रवाना थिया त हिनखे दिलि में पक ते त मरी वियसि, 7 गेट ख़ाली आहे। हो त 6 नियाणियूं हुयूं जेके 6 गेट संभाले बीठियूं। हितां त पक मलाइक उछलीन उछलीन मरी वियसि, लाह निकिरी विया। हीअं इन लप झप में ओचितो अखि खुली वई, ख़्वाब ख़तमु थी वियो, सुजाॻ थी वियो। सुजाॻ थी वियो त अञा न को मौत उते न को गुरड़ी कई, खट ते पियो हो, न ख़्वाब जी दहशत जे दिमाग़ ते तारी हुई त खट ते उते पियो, उते हथ खणी दुआ घुरई, अलाह साईं माई पेट सां 7 त वरी धीअ ॾिजई त वरी हुन गेट खे संभाले। तोखे कहिड़ी ख़बर त अलाह साईं जे फ़ैसिलनि में कहिड़ा राज़ रखियल आहिनि, कहिड़ियूं हिकमतूं रखियलु आहिनि। अलाह साईं जा कम जेके आहिनि सभिनि में हिकमतूं वॾा राज़ रखियल आहिनि। औलाद जो सिस्टम अलाह जी पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, रोज़ी जो सिस्टम अलाह जी पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, मौत हयाती जो सिस्टम पंहिंजे कंट्रोल में रखई आहे। पंहिंजो औलाद वारो सिस्टम वणे त रुगो पुटु ॾे, वणे त धीअूं ॾे, वणे त जोड़ा ॾे, पुटु धीअूं मिलाए ॾे, वणे त कुझु बि न ॾे, मर्ज़ी आहे। आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर आहे, इहो वरी ॿियो दफ़ो थियो आहे, नंढो मुल्क जो सदर आहे। 22 शुगर मिलूं आहिनि, 1500 हींअर राइस मिलूं ख़रीद कई आहे, सारी ना कारखाना। इन करे ॾंडो ॾिनई वाणियुनि खे त रेट वधाईंदा, बाज़ार खाईंदा। 3700 रुपए वारियूं सारियूं 2400 रुपया। समझो इहा साईं वॾे जी महिरबानी आहे। ठका जो ॾंडो ॾिनई त रेट किरी वियो, 3700 रुपया मण वारी 2400 रुपया मण, छो त 1500 कारखाना भाऊ ख़रीद कया आहिनि। 22 शुगर मिलूं आहिनि, लाखों एकड़ ज़मीन आहिनि। समझो हर शहर में बंगलो, कराची में बंगलो, हैदराबाद में बंगलो, मुल्तान में बंगलो, लाहौर में बंगलो, इस्लामाबाद में बंगलो, कोयटा में बंगलो, पेशावर में बंगलो, दुबई में बंगलो, बर्तानिया में बंगलो, अमेरिका में बंगलो। दुबई जो अधु शहर अधु मुल्क सॼो ज़रदारी ख़रीद करे चुको आहे। अमेरिका में बंगलो, कैनेडा में बंगलो, हर जाइ ते बंगलो। हेतिरी दौलत मिल्कियत वारो पुटु हिकिड़ो आहे, पुटु हिकिड़ो आहे बिलावल। मिल्कियत ॾियण ॻाणे ते खां ॿार आहे, पुटु हिकिड़ो आहे। हे बाराड़ी जा माण्हू वेठा आहिनि, सॼो ॾींहुं केले में गुॾ कनि, सॼो ॾींहुं रोंबो कनि, सॼो ॾींहुं थिरेचर ते बीठा आहिनि, मोह में मथे में बुक मिटीअ जा। अचे पियो घर त जॾहिं गैबात सॼो सॼो धूड़ मां भरियो पियो आहे, सॼो मिसकिन ग़रीब आहे, कोडर जो धंधो थो करे। घर में जो घिड़ो त घर में जहिड़ो ॿकरियुनि जो वाड़ो हुजे, तंहिंमें छोरनि जी छर डोड़ी आई, अबा ॾाॾा अबा ॾाॾा ॾाॾा, के पेरनि ते चुपड़िया पिया आहिनि, के कुल्हनि ते चढ़ी आहे, के पुट त के पोटा त के ॾोटा। मुल्क जे सदर खे हिकिड़ो ॾेई सिकाए छॾे, हिन मिसकिन जो घर भरे छॾी, जहिड़ो वथाण हुजे ॿकरी जो। वाह मालिक तुंहिंजा फ़ैसिला। औलाद अलाह साईं जे कंट्रोल में आहे, दुनिया वारनि जे हथ में न आहे, सम्झो था। हा, 2 नंबर ते 3 निज़ाम जेको अलाह साईं पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, उहो आहे मींहं जो निज़ाम। ककर ठंडा, गोड़ थींदी, खिवण थींदी, मींहुं वसंदो। किथे थो वसे, वसे थो, नथो वसे, थोरो थो वसे, घणो थो वसे। मींहुं अलाह ताला पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। मौसमूं तब्दील करणु, सियारो आयो, ऊन्हारो आयो, बहार आयो, मौसमनि जी अचु वञु अलाह थी पंहिंजे कंट्रोल में रखी आहे। बारिश जो निज़ाम अलाह थी पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। मौसमनि जो निज़ाम अलाह थी पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। सिज जो उभरणु, सिज जो लहणु, चंड, टेड़ू, कटियूं, कहकशां, इन्हनि खे सॼो निज़ाम
अॼु ॾींहं ताईं सिज हिकिड़ो मिंट लेट कोन थियो आहे, चंड हिकिड़ो मिंट लेट कोन थियो आहे। ही पूरो आसमानी सिस्टम ट्रैफिक वारो इहो अल्लाह साईं पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। अल्लाह ताला जेको निज़ाम पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे उन में कंहिं बि क़िस्म जो मसइलो को फॉल्ट या कंहिं बि क़िस्म जो गंद नज़र कोन थो अचे। पर ॿियो निज़ाम उहो आहे जेको अल्लाह ताला इंसाननि जे हवाले कयो आहे। इंसाननि खे चई त तूं ख़लीफ़ो आहीं, सम्झो तूं वञी दुनिया में निज़ाम हला। हाणे इंसान ख़लीफ़ो थी आयो आहे दुनिया में ऐं इंसान तो निज़ाम हलाए। इंसान जे हथ में निज़ाम कहिड़ा आहिनि? इंसान खे चई तूं वापारु कर, वापारु इंसान थो करे। इंसान खे चई तूं थाणा हलाए, इंसान खे चई तूं अदालतूं हलाए, इंसान खे चई तूं तइलीम जे लाइ स्कूल ऐं मदरसा खोल, इंसान खे चई त तूं सिहत जे लाइ अस्पतालूं खोल। हाणे इंसान जेके निज़ाम हलाया आहिनि उन में वापार जो निज़ाम इंसान थो हलाए, थाणनि वारो निज़ाम इंसान थो हलाए, अदालतनि वारो निज़ाम इंसान थो हलाए, तइलीम वारो निज़ाम इंसान थो हलाए, हेल्थ ऐं सिहत वारो निज़ाम इंसान थो हलाए। ऐं तव्हांखे दुनिया जे अंदरि गंद जेको बि नज़र ईंदो उहो उन निज़ाम में नज़र ईंदो जेको निज़ाम इंसान पंहिंजे कंट्रोल में कयो आहे। उन में गंद ई गंद आहे। इंसान वटि वापारु आहे। हाणे वापार खे इंसान कीअं गंदो कयो आहे? हर शइ में मिलावट, 2 किलो खीर 5 किलो पाणी, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मेहमा ॾोही खणी आयो। गज़ 5 किलो मिटी, 2 किलो कणक, पीसा ख़ालिस अटो। अटे में मिलावट, चांवरनि में मिलावट, खीर में मिलावट, पेट्रोल में मिलावट, डीज़ल में मिलावट। छॾी तो शइ कहिड़ी आहे जंहिंमें तो मिलावट न कई आहे? तो वापार खे गंद करे छॾियो। दवाऊं 8 नंबर जूं, माण्हू खाई 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 माण्हुनि जे पेट में कुकड़ वारा बेदा थी विया आहिनि, चङा भला कोन था थियनि। दवाऊं 8 नंबर जूं, फैक्ट्रियूं आहिनि, दवाऊं 8 नंबर जूं पयूं ठहनि। गंद कयो आहे इंसान वापार में।